एक ॿी अहम ख़बर अमांखे ॾींदा हलूं। दादू जी अदालत में नारी सनम डावच पाण खे ज़ंजीरुनि सां जकड़े पेरनि उघाड़ी अदालत पहुती आहे। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया। ज़मीन जे दंग तां बासर वकील चाचे ऐं सोटनि खे ॾंड हणी ज़ख़्मी कयो आहे। नारी इल्ज़ाम हणियो आहे त ज़मीन जे दंग तां बासर वॾेरो चाचे ऐं सोटनि खे ॾंड हणी ज़ख़्मी कयो आहे। दादू जी अदालत में नारी सनम डावच पाण खे पेरे उघाड़े अदालत पहुती आहे। नारी इल्ज़ाम हणियो आहे त ज़मीन जे दंग तां बासर वकील चाचे ऐं सोटनि खे ॾंड हणी ज़ख़्मी कयो आहे। दादू जी अदालत नारी सनम डावच खे इंसाफ़ जी ख़ातिरी कराए जकड़ियल ज़ंजीरूं लहिराए छॾियूं आहिनि। दादू मां ताईं ख़बर पहुचायूं पिया। अदालत में नारी सनम डावच पाण खे ज़ंजीरुनि सां जकड़े पेरे उघाड़े अदालत पहुती आहे। नारी इल्ज़ाम हणियो आहे त ज़मीन जे दंग तां बासर वकील चाचे ऐं सोटनि खे ॾंड हणी ज़ख़्मी कयो आहे, जॾहिं त अदालत नारी सनम डावच खे इंसाफ़ जी ख़ातिरी कराए जकड़ियल ज़ंजीरूं लहिराए छॾियूं आहिनि। तफ़सील वठंदासीं दादू मां तारिक लगारे खां। तारिक आगा जो छा मामिलो आहे? नारी अदालत पहुती आहे। जी, दादू जे ॻोठ शेर मोहम्मद डावच जी रहवासर नारी जेका आहे सनम डावच उहा दादू जे डिस्ट्रिक्ट स्टेशन जी अदालत में अॼु पेरें उघाड़ी ज़ंजीर ॿधी पाण खे जेको आहे सो अदालत पहुती। हुनजो चवणु हो त संदसि वालिद अशरफ डावच ऐं हुनजे सोटनि तारिक ख़ालिद अमजद ऐं जेको उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे उन्हनि खे जेको आहे सो बिरादरीअ जे माण्हुनि पारां जेको आहे सो तशदुद जो निशानो बणायो वियो, ज़ख़्मी कयो वियो। हुन ॿुधायो त वाक़ियो जेको आहे ज़मीन जे दंग तां पेश आयो, जंहिंमें हिकु हफ़्तो अॻु संदसि वालिद ऐं सोटनि खे ऐं भाइरनि खे ऐं चाचे खे ज़ख़्मी कयो वियो ऐं गिरफ़्तार वरी उन्हनि खे करे हद जे थाणे ते जेको आहे सो केस दाख़िल कयो वियो आहे। हुनजो इस्माइल जा भाण पुलिस संदन ते केस दाख़िल न कयो, पर हुनजे वालिद चाचे ऐं सोटनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तंहिं करे हूअ अॼु अदालत पहुती आहे त साणनि इंसाफ़ कयो वञे ऐं जेके असांजा माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि जो केस दाख़िल कयो वञे। पर हिकु वकील आहे जंहिंजे मुदाख़लत सबबु बासर वकील जी मुदाख़लत सबबु जेको आहे असांजो केस दाख़िल न पियो कयो वञे ऐं हुन इंसाफ़ जे लाइ जॾहिं अदालत पहुती त केस अदालत में पेश कयो वियो, जिते लिखत में दरख़्वास्त न ॾियणु सबबु अदालत जेको आहे सो केस ख़ातिरी त कराई त जेको आहे सो तव्हांखे इंसाफ़ फराहम कंदो, पर लिखत में दरख़्वास्त ॾिनी वञे जंहिं ते वधीक कार्रवाई अमल में आंदी। ठीकु आहे तारिक, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।